परू चांडियो केरु हो? हू कंहिंखे अगवा कंदो हो, कंहिंजो क़त्ल कंदो हो ऐं कंहिंखां पुरूं कंदो हो ऐं आख़िरकार पुरूं कयल उहो माल कंहिंखे ॾींदो हो? इहो सभु ॼाणींदासीं हिन वीडियो में, तो अचो पोइ शुरू कयूं। अस्सलामु अलैकुम दोस्तो। सिंध जी तारीख़ में कुझु नाला अहिड़ा बि आहिनि जेके कानून खां ॿाहिरि हूंदे बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहिनि। अॼु असीं ॻाल्हायूं था परू चांडियो बाबति, जंहिंखे माण्हू सॾींदा आहिनि सिंध जो रॉबिन हुड। पर सवाल इहो आहे त परू चांडियो आख़िर कहिड़े शख़्स खे अगवा कयो ऐं छो कयो? परू चांडियो केरु हो? परू चांडियो सिंध जे ॻोठाणे समाज मां उभरंदड़ हिकु बहादुर ऐं भागी शख़्स हो। उहो फितरी तौरु ॾोहारी न हो, पर हालतनि हुनखे बग़ावत जी राह ते आंदो। ज़ालिम वॾेरा ऐं उन्हनि जूं नाइंसाफ़ियूं ऐं ग़रीबनि जी बेइज़ती परू चांडियो खे हथियार खणण ते मजबूर कयो। उन वक़्तु सिंध में कुझु वॾेरा ऐं अमीर माण्हू ग़रीब हारियुनि ते ज़ुल्म कंदा हुआ। ज़मीन जी फुर, इज़तूं लताड़, कर्ज़नि में ग़ुलामी। परू चांडियो इहो सभु ॾिसी ख़ामोश न रहियो। हुन फ़ैसिलो कयो त ज़ुल्म ख़िलाफ़ पाण इंसाफ़ बणिजणो पवंदो। तारीख़ी रिवायतनि मुताबिक़ परू चांडियो हिकु अमीर ऐं ज़ालिम वॾेरे खे अगवा कयो। उहो शख़्स वॾो ज़मींदार हो, ग़रीबनि जो इस्तेहसाल कंदो हो, कंहिं बि कमज़ोर ते रहम न कंदो हो। परू चांडियो उनखे अगवा करे तावन घुरियो, पर उहा दौलत पंहिंजे लाइ न रखी। रॉबिन हुड जहिड़ो किरदारु, तावन मां हासिल कयल रक़म परू चांडियो ग़रीबनि में विराई, बेवाउनि जी मदद कई, मजबूर हारियुनि जा कर्ज़ लाथा। उन करे माण्हू चवणु लॻा, परू चांडियो चोर न आहे, हू इंसाफ़ आहे। ऐं उते ई हू बणिजी वियो सिंध जो रॉबिन हुड। सरकार सां टकराव थियो। परू चांडियो जी वधंदड़ शोहरत सरकार ऐं वॾेरनि लाइ ख़तरो बणिजी वई हुई। हुन ख़िलाफ़ पुलिस मुहिमूं इनाम रखिया विया, धोखो ऐं साज़िशूं कयूं वियूं, पर परू चांडियो काफ़ी वक़्त ताईं सरकार जे हथ न आयो। परू चांडियो आख़िरकार साज़िश ऐं गद्दारी ज़रिए परू चांडियो खे मारियो वियो। हू मरी त वियो, पर संदसि सोच ज़िंदा रही। अॼु बि सिंध जी लोक कहाणियुनि में परू चांडियो ज़ुल्म ख़िलाफ़ अलामत आहे। परू चांडियो सेखारे वियो त ज़ुल्म अॻियां झुकणु गुनाह आहे, हक़ लाइ आवाज़ु उथारणु फ़र्ज़ु आहे, ग़रीब सां मुहबत गॾु बीहणु इंसानियत आहे। दोस्तो, परू चांडियो कानून खां ॿाहिरि हो, पर ज़मीर खां ॿाहिरि न हो। जेकॾहिं तव्हांखे सिंध जे अहिड़नि बहादुर किरदारनि जूं कहाणियूं पसंदि आहिनि त वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿाइणु न विसारिजो। ऐं कमेंट में ॿुधायो त ईंदड़ वीडियो कहिड़े शख़्स, कहिड़े किरदार या कहिड़े सूफ़ी ते चाहियो था। अल्लाह हाफ़िज़।